बचड़े के तड़ ॾिनो थी क़िबला हाओ तुझो इंतजार आची बांग जेस। वाह वाह। मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत हुसैन अली मकाम के सीने से लगायो, सीने से लगायो। महबूब पाजा चप हुसैन जे चपन ते रखिया महबूब करीम जी ज़ात हुसैन जी अखियूं चुमियूं हुसैन अली मकाम जी पेशानी ते बोसा ॾिना बोसा ॾेई पोइ हज़रत हुसैन जे कंध ते चुमियूं ॾिनियूं कंध ते चुमियूं ॾेई मुंहिंजे हबीब साॼे कन में बांग चई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। बांग ख़त्म करे वरी खाॿे कन में मुंहिंजे हबीब तकबीर चई तकबीर चवण खां बाद में हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजे बचड़े के हथनि में खणी फरमाइनि था ओ मुंहिंजा बच्चा बांग नमाज़ लाइ हूंदी आहे, तकबीर नमाज लाइ हूंदी आहे, नमाज जो आज़ान सॾु आहे, तकबीर नमाज जो ऐलान आहे। तोखे ॼमण सां मां महबूब मोहम्मद करीम कन में बांग चई आहे तकबीर चई आहे सम्झी वञजांइ त महबूब मोहम्मद करीम तोखे ॼमण सां नमाज जी वसियत थो कयां। अल्लाह ओ बचड़ा मां महबूब तोखे ॼमण सां नमाज जी वसियत थो कयां। नमाज जी छा जी साईं? नमाज जी। सोने हुसैन आली मकाम जेको अॼोको ॼावल आहे नंढड़ो ॼावल आहे नाने जे झोलीअ में आहे अञा नालो बि कोन रखियो आहे। हबीब बांग चई आहे बांग चवण खां पोइ महबूब जे वसियत जा लफ़्ज़ चया आहिनि। हुसैन पंहिंजे ज़ुबान हाल सां थो फरमाए ज़ुबान काल सां न ज़ुबान हाल सां फरमाए थो ओ मुंहिंजा प्यारा नाना तो कंहिंखे बि कन में बांग कान चई आहे माई भाग वारो हां जो मुंहिंजे कन में बांग चई थी नमाज जी वसियत कई थी। मूंखे नाना करीम अल्लाह जे इज्जत ऐं जलाल जो कसम आहे इन नमाज जो अहिड़ो शान बुलंद कंदुसि जो अहिड़ी कंहिं नमाज पढ़ी कान हूंदी। नमाज़ी ॿिया बि घणा हा हो न साईं ॻाल्हाया बा नमाज़ी आबिद पर हुसैन जे नमाज जहिड़ी कंहिंजी नमाज कान्हे का। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज़ है उस नवासे पर मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है। सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक कार या अली। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो आबिद ॿिया बि घणा ज़ाहिद ॿिया बि घणा। हज़रत हुसैन आली मकाम पंहिंजे नाने साईं सां वाइदो कयो आहे ओ मुंहिंजा प्यारा नाना तो मुंहिंजे कन में बांग चई आहे बांग नमाज जो सॾु आहे तकबीर नमाज जो ऐलान आहे तो अल्लाह जे हबीब मूंखे शरफ़ ॾिनो आहे नवाज़ियो आहे। इंशा अल्लाह ताला तुंहिंजे बांग जी बि लॼ रखंदुसि त तुंहिंजे तकबीर जी बि लॼ रखंदुसि। उहो वक़्तु ईंदो जो कातिल लईन मस्त था खंजर की वार में पर साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। कातिल पंहिंजे तलवार जे वार में मस्त लॻो पियो हो करबला जी ततल ज़मीन ते हुसैन आली मकाम जे ज़ुबान ते जारी आहे सुभान रब्बी अल आला। ॾाढे त चओ सुभान रब्बी अल आला सुभान रब्बी अल आला। ऐं मुंहिंजा मौला तूं मुंहिंजो रब आहे तूं मुंहिंजो पाक आहे तूं मुंहिंजो रब करीम आहे जेको सभिनी खां पाकनि पाक आला बुलंद आहीं। अॼु हुसैन आली मकाम चए थो मुंहिंजो सिर वढिजे त वढिजे ख़ुदा जो नालो बुलंद थिए। जेको अल्लाह जे नाले खे बुलंद करे ख़ुदा ताला जी ज़ात हुन जो नालो बुलंद फरमाए छॾियो। जंहिं हुसैन आली मकाम नबी करीम जे शरीयत खे बुलंद कयो ख़ुदा हुन जी इज़त खे बुलंद फरमायो आहे। अॼु तूं कमु छॾिया तोखे कंहिं अपील कई त मां दुकान बंदि कर तव्हांखे कंहिं चयो त कारोबार बंदि कयो न। ये असांजा सियासतदान हड़तालूं कराईंदा आहिनि पुलिस जो डंडो पियो वहंदो आहे हिकिड़े पासे खोलाइण वारा ॿिए पासे बंदि करण वारा हिकिड़े पासे दुकान खुलंदा वेंदा ॿिए पासे बंदि कंदा वेंदा। पर अॼु पूरो पाकिस्तान छा पर पूरे आलम इस्लाम में अॼु सॼे दुनिया जा दुकान कारोबार बंदि आहिनि। अॼु हर हिक जे दिलि में हुसैन जी यादि ताज़ी आहे। अॼु सभु कंहिंजी दावा आहे त हुसैन असांजो आहे
आवाज हुसैन आहे जंहिंजो हुसैन आहे सौत मथे करे जज़ाकल्ला सभिनि जो हुसैन आहे न साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो हुसैन आहे असांजो हुसैन आहे तव्हांखे मुबारक हुजे पर मुंहिंजा सोणा हुसैन जे पैगाम खे सम्झजां प्रोग्राम खे सम्झजां जंहिं निमाज़ ते हुसैन सिर वढाए असां वरी हुसैन जे यादगार जे बहाने सां कई निमाज़ूं कज़ा करे छॾियूं ऐं माण्हुनि खे छा चऊं त बाबा बसि हुसैन जे ग़म में ॿ टे ॻोढ़ा वहायो निमाज़ तव्हां तां माफ़ आहे मां तव्हां तो सच ॿुधाइजां हुसैन जो रूह ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो हुसैन जे रूह खे राज़ी करिणो थी त हुसैन जी निमाज़ अदा कजां हुसैन जे फर्ज़ खे अदा कजां हुसैन आली मक़ाम जे तरीक़े जे मथां हलण जी कोशिशि कजां हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फरमायो अम्मा हाणे हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला खे बाग बि चई अथमि तकबीर बि चई अथमि नालो कोन था खणनि बचे मुबारक खे बाग बि चई अथमि तकबीर बि चई अथमि मुंहिंजे शरीयत जो कानून आहे त नालो रखबो सते ॾिहाड़े कंहिं ॾिहाड़े अबा असां वरी छा कंदा आहियूं छठी छा बा ॾाढे त चओ छठी हराम आहे चओ चओ छठी तव्हां ज़रूरु चवंदो वञ भेणा वॼाए भेणाए अब्बा ॾाॾा पड़ॾाॾा कंदा आया चङो फाथासीं मुफ़्तीअ खां त छठी हराम आहे मर्दनि खां कावड़ माइनि खे घणी लॻंदी छा करे छठीअ जो शौक़ु हुनखे घणो हूंदो आहे बा छठी अथव वाणको रस्तो रवाज असां मुस्लमाननि जो तरीक़ो आहे अक़ीक़ो छा आहे बाबा वाणिया कंदा आहिनि छहे ॾिहाड़े कुटी भोरे सम्झो था न साईं मिठाई कंदा आहिनि इहो वाणको रवाज आहे पर जंहिं कलमो चयो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह उन वटि छठी कान्हे का उन वटि सते ॾिहाड़े अल्लाह ताक़त ॾेई जेकॾहिं पुटु ॼाओ थी त ॿ ॿकर क़ुर्बान कर न्याणी ॼाई थी त हिकिड़ो ॿकर क़ुर्बान कर भला जे ग़रीबी हाल थी त हिकिड़ो बि तुंहिंजो अल्लाह क़बूल कंदो पर ॿकर अहिड़ो हुजे जहिड़ो क़ुर्बानीअ जो हूंदो आहे उनखे अल्लाह जे राह में क़ुर्बान कर क़ुर्बान करे गोश्त टे हिसा कर हिकिड़ो हिसो तुंहिंजे लाइ आहे हिकिड़ो हिसो दोस्तनि जे लाइ आहे हिकिड़ो हिसो माइटनि मिटनि जे लाइ आहे टे हिसा करे गोश्त विराए छॾे नबी करीम फरमाइनि था जंहिं ॿार जो अक़ीक़ो कयो वेंदो आहे उहो ॿारु बा अख़लाक़ थींदो आहे दुनिया जे मुसीबतुनि खां बचंदो आहे उहो जेको जानवर ॿार जे नाले क़ुर्बान कयो वियो अक़ीक़े वारो उहो अक़ीक़े वारो जानवर ॿार जे सिर जो सदको आहे हर दुनिया जी मुसीबत खां उहो ॿारु बचियलु हूंदो एक्सीडेंट खां बचंदो हादसे खां बचंदो ओचिती बीमारी खां बचंदो ओचिते मौत खां बचंदो बद अख़लाक़ी खां बचंदो जिन्नात खां बचंदो घणनि मुसीबतुनि खां बचंदो मुस्तफ़ा फरमाइनि था पिया त मुंहिंजो बाबो ग़रीब हो मुंहिंजो ॾाॾो बि ग़रीब हो मुंहिंजे ॾाॾे ग़रीबी हाल में मुंहिंजो अक़ीक़ो कयो हो मुंहिंजो बाबो त अॻे ई गुज़ारे वियो हो पर मां दुनिया ते अची पंहिंजो अक़ीक़ो वरी पाण बि कयां थो पियो मुस्तफ़ा करीम पंहिंजो अक़ीक़ो पाण बि कयो हदीस मां साबित आहे सलात पर्तगाल पूरी कया अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम प्यारा दोस्तों अजीजों मुसलमान भाइरों मार्द पे को तो पाण करीम ने फरमाया त खातून सते ॾिहाड़े बचड़े जो नालो रखंदासीं काए ॾिहाड़े अबा छठी कदे ॿीहर तकड़ी न कजा घरों पुछी अचजा मस्जिद में वेठो आहे पोइ वाइदो करे फांसी वेंदे सम्झायो घर बि सम्झायो वञी बा त शरीयत असांखे छठीअ जी मनो कई आहे शरीयत पाक असांखे अक़ीक़े जो हुकुम कयो आहे छा जो हुकुम कयो आहे बा अक़ीक़ो सम्झो था न साईं जानवर क़ुर्बान कबो ॿकर क़ुर्बान कबो दुंबो क़ुर्बान कबो जेकॾहिं ढगी था कयो त ढगे में घणा भाङा हूंदा न 7 अक़ीक़ा ढगे में बि थी सघनि था पिया अहिड़े तरीक़े सां सते ॾिहाड़े साईं फरमाइनि था मथे जो वार कूड़ियोसि ॿार जा सते ॾिहाड़े ज़रूरु कूड़ियो पोइ सते ॾिहाड़े वार कूड़े उन्हनि वारनि जेतिरी चांदी तोड़े अल्लाह जे राह में ख़ैरात कयो जेकॾहिं सची कैसर मिलेव ज़ाफ़रान मिलेव हुनखे पीहो साईं फरमाइनि था पीही
बार जो मथो कुड़े वा ज़ाफ़रान माउ जे थञ में मिलाए मथे खे थपियोसि त हुनखे ता ज़िंदगी दिमाग़ जी बीमारी न थींदी। मुंहिंजो महबूब हकीम नबी आहे, असांजो नबी हकीम नबी आहे, हिकमत वारो नबी आहे। पाण करीम फरमाइनि था पोइ मथो कूड़े अक़ीक़ो कयो, अक़ीक़त करण खां बाद में हाणे 7 ॾिहाड़े नालो रखोसि। छा कयोसि दादा? नालो रखोसि। असां ॾिठो आहे ॿारनि खे कॾहिं कॾहिं खणी ईंदा आहिनि ॿार सां हिनखे फीणो रखो, ॿार खे फीणो त रखूं पर हेॾी झंड। अरे भाई छा आहे? चए ॾातार जी झंड आहे। कावड़ त कोन था कयो न, मां कंहिंजो नालो त कोन खयो त को शर या बिरोही अबा इहे त कोन चयो न साईं। ॿियो त नालो मार्गो ई मिड़ई मुतलक़ ॻाल्हि थो कयां। बाबा हे झंड कंहिंजी आहे? चए ॾातार जी। हिकिड़ो छोकिरो मां वटि खणी आया, उहे मुंहिंजा आहिनि पाड़ेसरी, नालो बि कोन थो ॿुधायां, ज़ात बि कोन थो ॿुधायां, ईअं इशारो थो कयां। साईं छोकिरे खे चौथो ॾींहुं आहे, निंड नथी अचे। बा मथे में खणी हथु हणांसि त वार अहिड़ा जहिड़ो नोड़ियूं। चयोमांसि बाबा ॻाल्हि ॿुध, हजम वटि खणी वञे 5 रुपया मां थो ॾियां, ॿार जो मथो कूड़ाए या त पोइ थो फीणो रखांसि। चए साईं हीअ झंड आहे ॾातार जी। मां चयो ॾातार ॼाणा त मां ॼाणा, मां ॾातार खे राति चवंदुसि त मां कूड़ायो थमांसि मथो। चए साईं हाणे वरी ॾातार जी असां बासी आहे। वो चयो बासी आहे त ॾातार खे खपे खणी फंडर, क़ुर जो ख़तमु करियो ॾेई अचिजो। वार छा कंदो ॾातार सगोरो? इहे वार ॿार जा कूड़ो त निंड अचेसि। हुनखे बि ख़ुदा अकुल ॾिनो, पैसा मां कोन वरितई, मां बि ॼांसि हा अलाए कोन मिड़ी, मां खणी चयां त सही। ख़ैर वियो, मथो कूड़ाए मोटी आयो, खयूं आयो दुकान तो छोरे खे निंड हुजे। अरे बा मूं वारो फीणो त लॻुसी कोन, कोई अॻे ई निंड में पियो आहे। चए साईं बसि हुई असी मुसीबत का वारनि जी। खणी वियो, ॿिए ॾिहाड़े मूंखे मिलियो, हे मसीत जी ॻाल्हि आहे, भोग न सम्झो। ॿिए ॾिहाड़े ते पुछियोमांसि, ॾे ख़बर अथसि छोरो अञा सुतो पियो आहे। अब आहे झंडियूं छा कंदा पीर? पीर खे खपे क़ुर जो ख़तम, हा न साईं, या का फंडर बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कोइजे, उनजो सवाब उनखे बख़्शजेसि। अबा हा न साईं, ॾातार जो फ़क़ीर बीठो आहे, कावड़ जी न पए मुंहिंजे साम्हूं, सलाद बुलंदा असां पढ़ंदा हलो। वरी ॿियो दफ़ो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अब ॻाल्हियूं सिखंदा वञिजो, यादि कंदा वञिजो, फ़ाइदे जूं अथव इहे तव्हांजे असांजे सिखण जहिड़ियूं आहिनि। ॿार ॼमे 7 ॾिहाड़े मथो कूड़ियो, 7 ॾिहाड़े नालो रखो। महबूब करीम जी ज़ात आया, हज़रत अली बि वेठो आहे, ख़ातून जन्नत बि वेठी आहे। पाण करीम फरमाइनि था, ऐं फातिमतु ज़हरा, मां मुहम्मद 7 ॾिहाड़े आयो आहियां। हाणे बचे जो नालो हमेशह माउ रखंदी आहे, माउ जी दिलि चवंदी आहे त मां नालो रखांसि। नालो रखियो थी? हे क़िबला, नालो त दिलि में सोचूं वेठी आहियां, पर मां नालो हिकिड़ी ॻाल्हि जे करे कान थी रखां। कहिड़ी ॻाल्हि जे करे? ओ बाबा क़ुर तो ते लथो आहे, क़ुर तो मूंखे पढ़ायो आहे। अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो, अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, मर्द हाकिम हूंदो आहे, औरत हुनजी मातहत हूंदी आहे। मां अलीअ जी घरवारी आहियां, अली हिन जो बाबो आहे, मां अलीअ जी घरवारी आहियां। दिलि त चवे थी मां नालो रखां, पर पंहिंजे हाकिम अलीअ जे हूंदे मुंहिंजी दिलि नथी चवे जेको अली नालो रखे सो मूंखे क़बूल आहे। हज़रत अली वेठो आहे, हज़रत अली खिली ॾिनो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली ॾे निहारियो, अली लब्बैक या रसूल अल्लाह, नालो रखींसि। अलीअ जे दिलि में इरादो आहे त नालो रखांसि हरब। चाबा ॾाढे ॻाल्हि छा? हरब, हे वॾी हरब। छाजे करे त हरब नाले हुज़ूर जे ख़ानदान में, नबी पाक जे ख़ानदान में, अली साईं जे ख़ानदान में हिकिड़ो वॾो बहादुर थी गुज़रियो हो। इरादो इहो हो त नालो नी बहादुर जो रखूं, पर अली साईं चयो त फातिमा थी चवे त मां अलीअ जो थी ख़्यालु कयां, मां वरी कीअं चवां त मां ही नालो थो रखां। अली साईं दिलि में ख़्यालु कयो त मां वरी मुहम्मद करीम जो ख़्यालु थो कयां।
अर्ज़ कई या रसूल अल्लाह, सभई चो या रसूल अल्लाह। फातिमा ज़हरा मुंहिंजो ख्याल थी करे त मां नालो रखां, पर मूंखे वरी तो प्यारे नबीअ जो ख्याल आहे, तुंहिंजो कीअं न ख्याल हुजे। मां हाणे त मुस्लमान आहियां, तुंहिंजो उम्मती आहियां, तो ते कलमो भरियो अथमि, पर मां जॾहिं अमर जे पेट मूं आयोसि, अखियूं एसी ताईं न खोलियूं एसी ताईं तो मुहम्मद जो दीदार न कयो हुउमि। अली अली आहे साईं, शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जो ॿ रिवायतूं तोखे ॿुधायां, तुंहिंजो ईमान ताज़ो थिए। मता तोखे को चवई त सुन्नी अलीअ जी तारीफ़ न कंदा आहिनि, ख़ुदा जो कसम आहे जेका तारीफ़ असीं सुन्नी अहल बैत जी कंदा आहियूं, अहिड़ी मुखालिफ़नि खे ॾाव ईंदी कान का। हो तारीफ़ कोन कंदा, हो गिला कंदा आहिनि, गिला। हो छा कंदा आहिनि? गिला कंदा आहिनि। अहिड़ो मंज़र ॿुधाईंदा आहिनि जंहिंमें अहल बैतनि खे मजबूर, फाथल, कमज़ोर, रड़ियूं कंदड़, पिटींदड़, कुटींदड़, दाऊं कंदड़ ॿुधाईंदा आहिनि। असीं चवंदा आहियूं त मुहम्मद जो ख़ानदान बहादुर ख़ानदान आहे। हा या न? मौला अली शेर ख़ुदा जी अम्मा जंहिंजो नालो आहे फातिमत बिन्ते असद, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी सॻी चाची आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात। हुनजे घर जॾहिं ईंदा हुआ, अली पेट में हो, अञा ॼाओ न आहे। फातिमत बिन्त असद जी अली साईं जे अम्मा जी हुज़ूर ते नज़र पवंदी हुई त पाण ई पाण अज़ ख़ुदि बेइख्तियार उथी बीहंदी हुई। महबूब करीम खां उमिरि में वॾी आहे, हबीब पाक हुनजे ॾेर जो पुटु आहे, भाइटे जी जॻह ते आहे। हज़रत अली साईं जा मामाणा फातिमत बिन्त असद जा भाउर पंहिंजे भेण खे चवनि था, ओ अदी असांखे या गैरत थी अचे जो भाइटे जे करे तूं उथी बीहे, वॾे जे लाइ त नंढो उथंदो आहे पर नंढे जे लाइ वॾो कोन उथंदो आहे, तूं मुहम्मद करीम खे ॾिसी छो थी उथी पई। फातिमत बिन्त असद हज़रत अलीअ जी अम्मा थी फरमाए, ओ मुंहिंजा भाइरो, मां ख़ुदा जो कसम आहे कान थी उथां, मुंहिंजे पेट में जेको बचिड़ो आहे हुज़ूर करीम ते मुंहिंजी नज़र थी पवे, उन बचे जो आवाज़ थी ॿुधां, सलातो अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ऐं उहो मूंखे मजबूर करे उथारे थो वठे। मां उनखे ॾिसां थी त मजबूर थी उथी थी पवां। भाइरनि चयो ईअं वरी कीअं हूंदो, ॿार पेट वारो सलात थो पढ़े ऐं आवाज़ तूं थी ॿुधी ऐं वरी उहो तोखे उथारे थो, असीं तोखे ॿधूं था पिया। बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ॿाहुनि में रसा विझी सोढ़ो ज़मीन ते वेहारे किला खोड़े हज़रत साहिबा खे तंग करे वेहारनि था त हाणे ॾिसूं तोखे उथारे ॿार, महबूब तुंहिंजे आॾो अचे उथ त ख़बर पइजी वञे। अहिड़ियूं मज़बूत सगरू विधो जो माण्हू चुरी बि न सघे। किताबनि लिखियो आहे, महबूब पाक जी ज़ात जे अचण जो टाइम थियो, जंहिं महिल बीबी साहिबा जी रसूलुल्लाह जे मथां निगाह पई आहे त रसा टुटी आहे, बीबी साहिबा उथी खड़ी थी आहे। भाउर हैरान आहिनि, ओ अदी छा आहे? बीबी साहिबा फरमाए थी, मां कान थी उथां, मजबूरन मूंखे ॿाहिरि थो उतारे। बेटाए घोट फरमाइनि था, 9 नीयर 10 डावणियूं 15 पैंड पयास, जॾहिं पिरी ॾिठास त छिरक छिनाई हे किड़े। सलाह सलाह बुलंद आवाज़। सलाह 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 बुलंद आवाज़। मुंहिंजा प्यारा दोस्त, ॼमण जे टाइम ते महबूब ॿाहिरि वियल आहे। अली साईं जे अखियुनि मुबारकनि जी ज़ाहिरी सूरत अखियुनि जहिड़ी आहे, पर अखियूं कोन था खोलनि। 8 पहर गुज़री विया, 24 पहर गुज़री विया, 48 पहर गुज़री विया, 2-3 दिहाड़ा गुज़री विया। अली साईं खीर बि अम्मा जो धाए पियो, हर लिहाज़ सां ॿारनि वांगुरु सिहतमंद बि आहे, पर काफ़ी दिहाड़ा गुज़री विया, अखियूं खोले ई न पियो। महबूब करीम मके खां ॿाहिरि आहे। अली साईं मके में ॼाओ आहे। किथे ॼाओ आहे साईं? ॾाढे घणा किथे ॼाओ आहे? मके जे शहर में। महबूब मके खां ॿाहिरि आहिनि। 8 दिहाड़े मोटी आया। महबूब करीम खे ख़बर पई आहे त मुंहिंजे चाचे साईं जे घर पुटु ॼाओ आहे। पढ़ ॿाहिरि आहे, सिधो पंहिंजे चाचे जे घर अचनि था। चाची साईं पालियो हो महबूब खे, उनखे मुबारक ॾिनऊं ऐं चयो, अम्मा तोखे मुबारक हुजे जो ख़ुदा ताला तोखे फर्ज़ंद ॾिनो आहे। बीबी साहिबा फरमाए थी, बच्चा
हाओ ऐ मुंहिंजा महबूब हाओ फर्ज़ंद जाओ आ पर ख़बर कान्हे का अखियूं पटे ई कोन थो 8 ॾहाड़ा गुज़री विया आहिनि ज़ाहिरी अखियूं अखियुनि जहिड़ियूं आहिनि ॾिसे बि कोन थो अखियूं बि खोले कोन थो हबीब जी ज़ात अञा नबूअत जो ऐलान बि कोन कयो आहे ख़ुदा जो महबूब फरमाइनि था चाची घबराइण जी का ज़रूरत कान्हे का तुंहिंजे बच्चे खे ख़ुदा वॾियूं अखियूं अता फरमायूं आहिनि वॾी नज़र अता फरमाई आहे पर अखियूं इन जे करे कोन थो खोले जो तुंहिंजे पेट में कसम खणी आयो आहे त दुनिया ते वेंदुसि त पहिरीं मुहम्मद जो दीदार कंदुसि या रसूल अल्लाह हक चाह इरादो करे आयो आहे पक्को पहो पचाए आयो आहे त जेसी ताईं दुनिया ते वञा पहिरों हबीब जो दीदार न कयां अखि न खोलींदुसि उथंदे ई ॾिसां त मुहम्मद करीम जो मुंहुं ॾिसां हबीब जो चेहरो पाक ॾिसां महबूब जो चेहरो बि सही ॾिसण इबादत आहे जंहिं मुंहिंजे हबीब जे चेहरे खे ईमान सां ॾिठो त हितां जहन्नम जी बाहि हराम जंहिं मुंहिंजे हबीब जो इश्क सां ईमान सां दीदार कयो सो जन्नती आहे वो पक्को मोमिन आहे भाउ न सही मोमिन आहे न वो सही महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था चाची भाउ मूंखे ॾे अली मूंखे ॾे त मां झोली में खणांसि पाण ई अखियूं खोलींदो जंहिंजे इंतज़ार में आहे सो अची वियो आहे हबीबन करीमन सोने शेरे खुदा के झोली में झलियो आहे हबीब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात झोली में झलींदा विया अली से अखियूं खोले मुस्तफ़ा जो दीदार थो करे और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ करीम मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ पे कयो हज़रत अली फरमाइनि था या रसूल अल्लाह हज़रत फातिमा ज़हरा मां अलीअ जो ख़्यालु कयो आहे मां अली वरी तुंहिंजो ख़्यालु थो कयां त मां नालो बच्चे जो कोन रखंदुसि जेको तूं रखी सो मूंखे क़बूल आहे महबूब करीम जो फौरन ख़्यालु हलियो वियो त फातिमा ज़हरा थी चवे त अली रखे अली थो चवे त नालो मां रखां है न सही या रसूल अल्लाह नालो तूं रखो हाणे ॿई ख़्याल मुंहिंजो पिया कनि हाणे मां वरी पंहिंजे रब ते थो छॾियां जेका मुंहिंजे रब जी मर्ज़ी हज़रत अली करम अल्लाह वजल करीम के नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ प्यारा अली तो ऐं फातिमा ॿिन्ही गॾिजी मुंहिंजो ख़्यालु कयो आहे मां वरी रब जो इंतज़ार थो कयां रब्बुल करीम वटां वही आयो आहे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो ओ मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तुंहिंजे दिलि खे ॼाणा थो राज़ खे ॼाणा थो तुंहिंजे दिलि में आहे पर ज़बान सां चवी कोन थो तुंहिंजी मर्ज़ी आहे त बच्चे जो नालो हुसैन रखां मां अल्लाह जी मर्ज़ी आहे त नालो हुसैन रखीस जेका तुंहिंजी मर्ज़ी सां मां रब जी मर्ज़ी आहे हाणे तूं मुस्लमान खां मां पुछां थो शाहपुर जा मुस्लमान ईमान सां ॿुधाए त सोने हुसैन जो नालो अल्लाह वटां तजवीज़ थी अचे कंहिंजो नालो माउ रखे कंहिंजो नालो मासी रखे कंहिंजो नालो चाची रखे कंहिंजो नालो भेण रखे कंहिंजो नालो पीउ रखे ऐं जंहिं करबला जे शहीद जो नालो रब करीम तजवीज़ फरमाए उन जी बि का फज़ीलत हूंदी या न हूंदी उन जो को शान हूंदो या न हूंदो सलात पर त हुसैन जे शान जूं 2 हदीस ॿुधायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो हुजूर करीम जी ज़ात फरमाइनि था अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलल जन्नह मुंहिंजो प्यारो हसन ऐं मुंहिंजो प्यारो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार हिकिड़ो ॾिहाड़ो आहे मुंहिंजो प्यारो आका ज़ोहर जी नमाज़ जे लाइ मस्जिद नबवी में आयो आहे महबूबन करीमन सुन्नत ॾाई आहे सुन्नत मुंहिंजो हबीब पढ़े थो पहिरीं रकात हबीब पूरी कई आहे ॿी रकात में मुंहिंजो हबीब बीठो आहे हुसैन आली मक़ाम पंहिंजे नाने जे घर में रहंदो आहे नाने साईं जो घर मस्जिद नबवी सां गॾियल आहे विच ते रुॻो दीवार आहे शर ख़ुदा तो असांखे दीदार कराए हुसैन आली मक़ाम घुमण जहिड़ो आहे हलण जहिड़ो आहे डोड़ण जहिड़ो आहे अम्मा साण घर में वेठी आहे घरां निकितो आहे महबूब जे घर जी भित टपी मस्जिद नबवी में आयो आहे कंहिं महिल छत पियो निहारे कंहिं महिल दरियूं पियो निहारे कंहिं महिल दरवाज़ा पियो निहारे कंहिं महिल फर्श खे पियो निहारे कंहिं महिल वरी पंहिंजे नाने महबूब मुहम्मद ॾे पियो निहारे महबूब पाक 1 रकात पढ़ी आहे
ॿी रकात में मुंहिंजे हबीब रुकू कयो आहे, रुकू करे मुंहिंजो हबीब पाक सजदे में वियो आहे। हुसैन डोड़ंदो आयो आहे, डोड़ंदो डोड़ंदो मुंहिंजे महबूब करीम सजदे में मथा कुल्हे ते चढ़ी वेही थो रहे। नंढड़ो आहे, अब हाओ न साईं, नंढड़ो ॿार आहे, महबूब हुनखे हमेशह कुल्हे ते खणंदा हुआ, झोली में रखंदा हुआ, प्यार कंदा हुआ। हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब करीम अलैहिस्सलाम जे कुल्हे मुबारक ते, कंध मुबारक ते ॿई पासा डंगू ॾंगू मुबारक फेराए, हिकिड़ी टंग हिन पासे कई आहे, ॿी हिन पासे कया, महबूब जे कुल्हनि ते चढ़ी वेही रहियो आहे। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह, दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात सजदे में पढ़ियो सुबहान रब्बियल आला। सभई चओ वरी ॿियो दफ़ो चओ सुबहान रब्बियल आला, वरी टियों दफ़ो फरमायो सुबहान रब्बियल आला। हाणे महबूब इरादो कयो आहे त उथां, वधि में वधि जेतिरो वणई, घटि में घटि 3 दफ़ा। पाण फरमायो नफ़ली निमाज़ आहे, सुनत निमाज़ आहे, जल्दी जल्दी पढ़ा, वरी फर्ज़ पढ़णो आहे। पाण इरादो कनि था निमाज़ अल्लाह जी आहे, निमाज़ ख़ुदा जी आहे। हाणे बच्चो कुल्हे ते वेठो आहे, उथां, इरादो कयो अथनि उथण जो। रब करीम जी ज़ात बाबरकात वटां जिब्रील लही आयो। ओ मदीने जा मीर, ओ अड़ियन जा आधार, ओ यतीमन जा यार, ओ मुहम्मद मुख्तार, मूंखे रब करीम मोकिलियो आहे त जेसी ताईं हुसैन न लहे तेसी ताईं सिर सजदे में न खणजा। तस्बीह खे ड्रिघो कर, पढ़ंदो रह। हुसैन वेठो आहे पंहिंजी मर्ज़ी सां, जेसी ताईं वेठो हुजे तूं सिर सजदे मां न खणजा। अजीब हालत आहे साईं। खुदा ताला जे अमर सां मुंहिंजे नबी पाक तस्बीह ड्रिघी कई। सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। मलाइक रब करीम जे दरगाह में अर्ज़ था कनि, मौला हीअ कहिड़ी माजरा आहे? इमामुल अंबिया आहे, सैयदुल अंबिया आहे, फ़ख़्रुल अव्वलीन वल आख़िरीन, शफ़ीउल मुज़निबीन। तुंहिंजी निमाज़ तो पढ़े ऐं तो वरी जिब्रील खे मोकिले चयो आहे त अञा सिधो ड्रिघो कर, हुसैन जेसी ताईं लहे। छा सबब आहे? खुदा तो फरमाए हिकिड़ो ॾिहाड़ो ईंदो जो मुंहिंजो हुसैन मुंहिंजे दीन जे लाइ पंहिंजो सिर वढाए दीन जो नालो बुलंद फरमाईंदो। पोइ अॼु हुसैन जेकॾहिं नबी करीम जे कुल्हे ते चढ़ियो ऐं नबी करीम हुन जे लाइ तस्बीह पढ़ी आहे त का वॾी ॻाल्हि कान्हे का। इहा बि हुसैन जी अज़मत आहे जेका मां अल्लाह ताला नबी जे अहल बैत जो शान क़यामत ताईं दुनिया खे ॿुधाइण चाहियां थो पियो। दोस्तो अज़ीज़ो, हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात 72 दफ़ा तस्बीह पढ़ी। घणा दफ़ा था? वरी चओ घणा दफ़ा? 72 भेरा तस्बीह पढ़ियो। जॾहिं 72 भेरा पूरा थिया त नबी करीम जे कुल्हे पाक तां हज़रत हुसैन लथो। कानून आहे त तस्बीह पढ़बी आहे 21 ते, ॿधीअ ते न पढ़जे। 3 दफ़ा, 5 दफ़ा, 7 दफ़ा, 9 दफ़ा, 11 दफ़ा, 13 दफ़ा, अला हाज़ल क़यास। त 72 दफ़ा जो नबी साईं पढ़ी त साईं फरमायो हाणे हिकिड़ो दफ़ो पढ़ा त 21 थी पवे। 3 हुसैन लही वियो, नबी पाक 73 दफ़ा पूरा करे सिर मुबारक सजदे मां खयो आहे। नमाज़ पूरी फरमाइनि था। हुसैन आली मक़ाम सिधो पंहिंजे वालदा वटि वियो। चए अम्मा अॼु ॻाल्हि ॿुधायां। चए अबा कहिड़ी? चए नाने सजदो कयो, मां नाने जे कुल्हे ते चढ़ी वेठुसि। नानो यको तस्बीह पढ़ंदो रहियो, ख़बर न आहे अलाए घणा दफ़ा पढ़ियईं। मुंहिंजो अंदाज़ो आहे त मुंहिंजे नाने 72 दफ़ा तस्बीह पढ़ी आहे, पर मां तॾहिं लथो आहियां, पोइ नाने सिर सजदे में कयो आहे। अम्मा थी चवे बाबा कुझु त ख़्यालु करी हा, तुंहिंजो बाबो सैयदुल अंबिया, तुंहिंजो बाबो इमामुल अंबिया, 2 नंबर में निमाज़ पियो पढ़े ख़ुदा जी। ख़ुदा जे निमाज़ में हरकत न कबी आहे। माने माउ खे मासूमाने अंदाज़ में जवाब थो ॾे, ओ मुंहिंजी अम्मा नाने मुंहिंजे लाइ 72 दफ़ा तस्बीह पढ़ी आहे। मां अल्लाह जे राह में 72 तीर जान ते खाईंदुसि। नाने मुंहिंजे लाइ 72 दफ़ा सुबहान रब्बियल आला पढ़ी आहे। मां पंहिंजा अहल बैत ऐं पंहिंजा मुरीद 72 ॼणा करबला जे मैदान में कुर्बान कंदुसि। मुंहिंजे लाइ नाने 72 दफ़ा सुबहान रब्बियल आला चयो आहे। मां इंशाअल्लाह ताला करबला में महबूब जे दीन खे अहिड़ो आला कंदुसि जो इस्लाम जो झंडो वरी न किरंदो।
हमेशा हमेशा बुलंद ऐं बाला हूंदो। हाणे मुस्लमान तो खां मां पुछां थो त हुसैन वाइदो निभायो या न? ॾाढे ॻाल्हाए। हुसैन वाइदो सचो कयो या न? हुसैन रड़ियूं कयो या सब्र कयो? ॻाल्हायो। दीन मदीने में। अब दीन किथे हो? पाक मदीने में। चओ किथे? पर मैं हज़रत हुसैन मदीनो छॾियो या न? छो छॾियईं? शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मीर मदीना निकिरी डेरा ॾिनाऊं काठीअ पाणी गाह खे माण्हू मुकाऊं पोइ चढ़ंदे चयाऊं त थींदी वेढ़ वॾा दरी। वाह लतीफ़ वाह। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हुसैन खे ख़बर पई आहे त मूंखे करबला मां अल्लाह पाक जे दीन खे सर बुलंद करण लाइ सॾु मिलियो आहे। कूफिन काग़ज़ लिखियो विझी विच अलाह असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह पोइ हे कर हेॾे आओ त तख़्त ताबे तुंहिंजे। इहो केरु आहे? चो लतीफ़ साईं आहे। ॾाढे ॻाल्हाया बा केरु आहे? कंहिं ख़त लिखियो चओ कूफिन। ॾाढे ॻाल्हाए। कंहिं ख़त लिखियो वरी बि चओ कंहिं लिखियो कूफे में केरु हा? सभु शिया। चओ चओ केरु हा? मां साबित कंदुसि इहे सभु शिया हा ऐं पाण खे सराईंदा हा शिया ने अली। असां शिया हूं अलीअ जा शिया हूं ऐं हज़रत अलीअ खे चओ असां तुंहिंजा मुरीद हूं। हुसैन खां चओ असां तुंहिंजा मुरीद हूं असांजे दावत ते आ। समझो था न भा? हाणे हुसैन आली मक़ाम खे सॾियो अथनि। हुसैन खे पक थी वई त मुरीद मूंसां साथ ॾींदा। यज़ीद दीन जी मुखालफ़त थो करे पियो तंहिंजे करे मां अल्लाह जे राह में वञा। हज़रत इमाम आली मक़ाम करबला में काहे आयो? पर शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त करबला जे पेड़ में खीमा खोड़ियाऊं जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं पोइ मुंहुं न मोड़ियाऊं पसीता उतरार जो। कैसा झेड़ो कई? चओ यज़ीद सां। ॾाढे ॻाल्हाए। कैसा झेड़ो कई? ॾाढे जो कैसा झेड़ो कई? वो सख्ती शहादत जी मिड़ो ई मलार ज़रो न यज़ीद खे इहो अश्क जो आसार पर कुसण जो करार हो असुल इमामन सी। हज़रत हुसैन आली मक़ाम खे जंहिं ॼाणे ॼाओ आहे हबीब करीम झोलीअ में झलियो आहे। जिब्रील लही आयो आहे। महबूब रब जे तरफ़ां मुबारक थो ॾे। ओ प्यारा नबी तोखे मुबारक अलीअ खे मुबारक फातिमत ज़हरा खे मुबारक। रब चयो आहे त हुसैन जे ॼमण जी तव्हांखे मुबारक हुजे। अल्लाह जे हबीब शुक्र कयो। पर थोड़ी देर खां पोइ वरी जिब्रील आयो ऐं जिब्रील अचण सां चयो या रसूल अल्लाह जंहिं हुसैन जे ॼमण ते ख़ुशी थो करीं पियो इन हुसैन आली मक़ाम खे हिकिड़े ॾिहाड़े जेके ज़ाहिर में हुन जा हुबदार सॾाईंदा करबला में घुराए उञायो बुखायो शहीद कंदा। काथे शहीद कंदा? ॾाढे ॻाल्हाए। काथे शहीद कंदा? शाह साहब तरी त फरमायो त कामिल करबला में आया सैयद शेर। केरु आया? ॾाढे त ॻाल्हाए। इहो कंहिंजो अक़ीदो आहे? चओ सुन्नीअ जो। ॾाढे ॻाल्हाए। कंहिंजो अक़ीदो आहे? कि ओ बीबी दी आवाज़ पई आਉਂदी ए। हाँ ॿुधायो न साईं। आगे बीबी साहबा मथे दूल्हा था पिटुस कुटुस दाह कितुस। ये चवंदा हो या शेर चवंदा हो? अली शेर आ। अली जा बच्चा बे न को बीबन रड़कई न को हुसैन रड़कई। हाँ न साईं। पुछऊं सुनन जे पीर खां। सुनन जो पीर कंहिंजो पीर बा? केरु? चो भिट जो धणी भेटाई घोट। हाँ न साईं। केरु बा? फरमाइनि था कामिल करबला में आया सैयद शेर मारे मिस्रन सी ढूंढ कया ढेर पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो। अल्लाह
हथ चार या रसूल फैसलो बाबा हाणे ॿई ॻाल्हियूं पेश कजनि न साईं। उहा बि ॻाल्हि पेश कजे घोड़ा घोड़ा वारी यां से वारी भी ये बहादुरी वारी भी। हाणे तू सोच जा त तुंहिंजा मुंहिंजा इमाम बहादुर हा या बुज़दिल हा। पुछूं बेटा आई घोट खां और फरमाया था कामिल करबला में आया जुंग जवान। सिंधी में चइबो आहे फलाणो जुंग आहे। जुंग जुंग माना वडो छा चइबो आहे? जुंग माना बहादुर। कामिल करबला में आया जुंग जवान धरती धुबी लर्जी थरथल्या आसमान करह हुई कान पर हो नजारो नीह जो। शाह साहब था कुर्बान वंजा खुदा जो कसम शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह अहिड़ो त करबला जो फ़लसफ़ो ॿुधायो आहे जो कंहिंजी माउ खे ताक़त न जो बयान करे सघे। सलात पर त तोखे ॿुधाईंदो हलां अदा पाणी सलाह 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 बुलंदा हजरत हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला जो मैदान में लथो आ। हजरत अली अकबर सईद रज़ी अल्लाह ताला नो 18 सालन जो नौजवान आ। बाबे खे फिरी आयो आ। ओ मुंहिंजा बाबा तू न वञ मां थो वञा। हजरत हुसैन तो फरमाया अली अकबर तू हम शक्ल पैगंबर आ। महबूब जे सहाबन खे हुजूर जे विसाल खां पोइ जॾहिं बि सिक लॻंदी ही हुसैन जो दरवाज़ो खड़काईंदा हा। हुसैन निकिरी ईंदो हो। असहाब चवंदा हा ओ हुसैन अॼु मुहम्मद जी सिक लॻी आ। अॼु मदीने जे मीर जी सिक लॻी आ। हुजूर जो दीदार असांखे सताए थो। अली अकबर खे ॿाहिरि कढो त मुहम्मद जूं सिकूं लाहियूं। अली अकबर हम शक्ल पैगंबर। अली अकबर जो मुहांडो शक्ल सूरत मुस्तफ़ा वारी सूरत हूंदी। हजरत अली अकबर तो चए बाबा मां भी दुसे। हुसैन तो चवे तू मुझे नाने जी हम शक्ल आ पुट मां थो वञा। अली अकबर तो चए बाबा उन पुट खे हैफ़ा जो पुट जे हूंदे बाबो मैदान में लहे। मां अगर मुस्तफ़ा जे हम शक्ल है पर अग में पा तो हुसैन ता सिर घोर कंदुसि पोइ मां हलियो वञा पोइ तूं ॼाण तुंहिंजो अल्लाह ॼाण। जंहिंमहिल सुहिणो अली अकबर मैदान में लथो आ। अली अकबर जी ज़ात बाबरकात मैदान में लहनि था पिया त ख़ुदा जो कसम अली अकबर जी तलवार जे लाइ किताब लिखनि था ईअं पई वहे जी आसमान में विॼ चमकंदी आहे। जाॾे अली अकबर वञे त हीअं यज़ीदनि जा परनि जा परा ख़तम कयो वञे। भिटाई तो चए मूंखां पुछ त कीअं पे अली अकबर विढ़ियो। शाह साहब फरमाइनि था बहादुर गजा बहादुरे खड़ग खिलवल कन विझन धड़ धड़न ते हाकारीन हड़न किरन कंध नचन रण गजो राड़ो थियो। जो तो हजरत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला नो हे जो तलवार पियो वहाए त ज़मीन ते कंध ईअं पिया करण जे धाणियूं दांगीअ ते नचंदियूं आहिनि। सुभान अल्लाह। अब आ समझो था न सही धाणियूं समझी तो धाणियूं छाजूं हूंदियूं आहिनि जोवर मकई कणक तव्हांजी मर्ज़ी धाणी बा ॼण हेठो बाहि हुनखे ईंदी आहे त महिल छा कंदी आहे मथे टच कंदी आहे। फरमाए थो त किरन कंध नचनि रण गजो राड़ो थियो। जंहिं महिल अली अकबर जी तलवार वहे पई त ईअं मुनाफ़िकनि जा ईअं पिया कंध किरन जे दांगीअ जे मथां धाणियूं भुॼंदियूं आहिनि। वाह बहादुर चओ सुभान अल्लाह। सभई जो सुभान अल्लाह। वरी बि चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत हुसैन अली मकाम जी दरबार में आयो। ओ मुंहिंजा बाबा चे जी मुंहिंजा बच्चा बाबा हाणे दुआ कर त हाणे वरी तो वटि मोटी न अचां। बाबा इहो वरी छा अल्लाह तोखे सलामत रखे तू दीन जी हिफ़ाज़त लाइ थो वञे। चए थो बाबा मां अगारो लड़ियुसि पे लड़ंदे लड़ंदे ओचितो मुंहिंजी निगाह मदीने जे तरफ़ खॼी वई। मां पंहिंजे नाने रसूलुल्लाह खे रोज़े जे मथां ॾिठो। हुज़ूर साईं मूंखे फरमान पिया त ओ मुंहिंजा बच्चा अली अकबर तूं जल्दी मां वटि अचण वारो आहियां। तंहिंजे करे मां सम्झा थो मां आख़िरी भेरो तोखां मोकिलण आयो आहियां ऐं मां हाणे अल्लाह जे राह में शहीद थी वेंदुसि। मूंखे दुआ कर त मुंहिंजो सिर अल्लाह जे राह में कुर्बान थी वञे। ऐं वाकई थियो बि ईअं
उन भेरे हुसैन आली मक़ाम खां अली अकबर साईं जो मोकिलाए वियो आहे त वरी कोन मोटियो आहे, अलाह जे राह में सिर कुर्बान करे थो वञे पियो। हाणे मुंहिंजा अदा अब्बास अलमदार बि शहीद थी वियो, हज़रत अली अकबर बि शहीद थी वियो, हज़रत हुर सभु चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, बुलंद आवाज़ सां चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॾाढे चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। हुर बि से हुर हो, पहिरीं त मुखालिफ़ा इमाम हुसैन खे गिरफ़्तार करण आयो आहे, पर जमल हुसैन आली मक़ाम जे साम्हूं आयो, अॻु में हिन खे ॿुधायो त हुकूमत जो हिकिड़ो बाग़ी आहे, हुकूमत जो हिकिड़ो हुसैन अथसि नालो, उन सां जंग करणी आहे। चए अला कहिड़ो हुसैन आहे? जमल साम्हूं आयो हुसैन आली मक़ाम सां मुलाक़ात कानसि, हीअं जो चेहरे ते नज़र पई त शिकार थी वियो। चए सुभान अल्लाह, अहिड़ो चेहरो त मां दुनिया में ॾिठो ई कोन्हे को। अॻिते अदब सां वधियो, अदब सां वधी हज़रत साईं जे कदमनि ते किरियो, कदमनि ते किरी चईसि तव्हांजो नालो? चए मुंहिंजो नालो आहे हुसैन। चए हुसैन त घणा पर कहिड़ो? चए हुसैन इब्ने अली। चए इब्ने अली मां मुराद फातिमत ज़हरा जो बच्चो? चए हाओ। चए पोइ मां त पंहिंजी क़यामत विञाए छॾी, जो मूंखे क़यामत में रसूलुल्लाह ॾोरा पोजे त मुंहिंजे अहल बैत जे मुक़ाबले में आहे, पोइ मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि? हुसैन तो चवे असांजो दर खुलियो पियो आहे, अॼु बि असां वटि आव, तुंहिंजो गुनाह माफ़ आहे। हुर मैदान में आयो, बेटा ऐसा फरमा तो हुर हली आयो माझी मर्दानो, आया आशिक आग जो पतंग परवानो, मन राज़ी थे रसूल रब जो, नबी तो नानो ही सिर समाणो, घोट मथाऊं घोरिया। वाह हुर चो, वाह वाह चो, शाबस थी हुर तोखे, खुदा जो कसम आहे उन हुर खे शाबस हुजे जे हुसैन आली मक़ाम जे मथां सिर कुर्बान कयो आहे। हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां किताबनि लिखियो आहे, कंहिं लिखियो आहे त अॻु में शहीद थियो आहे, कंहिं लिखियो आहे त बाद में शहीद थियो आहे। हज़रत हुर चयो साईं मूंखे अॻु में इजाज़त मिले, ग़ुलाम अॻु में वेंदो आहे। अली अकबर थो चवे त ग़ुलाम अॻु में वञे, ग़ुलाम जो कमु आहे अदब करे या बेअदबी करे। हुर चयो साईं ग़ुलाम जो कमु आहे अदब करे। चए पोइ जेको अॻु में शहीद थींदो सो जन्नत में अॻु में वेंदो, जेको अॻु में शहीद थींदो सो जन्नत में। हाणे हुर तोखे मोकिलिया त अॻु में तूं शहीद थिए त माना मां खो अॻु में वञी न, हाणे ईअं न थींदो, मां चाहियां थो त मां अॻु में वञा, तूं मुंहिंजे पुठियां अच। हज़रत हुर बि शहीद थियो आहे, हज़रत अली अकबर बि शहीद थियो आहे। हाणे हुसैन आली मक़ाम आहे, अल्लाह जे राह में रवानो थो थिए, मथे ते मुहम्मदी दस्तार थो ॿधे, हथ में हैदर जी ज़ुल्फ़कार थो खणे। मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर करार जो बचड़ो जो मैदान में लथो आहे त बेटा आई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त घोड़ो घोट पलाण जो मथस ज़ीन धरे, अली शेर पुटनि खे उभा सॾ करे, पर कज़ा कीअं टरे जन अमर इलाही थियो। अल्लाह जी रज़ा हुई, चओ अल्लाह जी, ॾाढे गल अल्लाह जी, ॾाढे अल्लाह जी। इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जमल साम्हूं आया आहिनि, साम्हूं अचण खां बाद में कूफन खे फरमाइनि था ओ कूफियाओ, मां जंग शुरू कोन थो कयां, सभ खां पहिरीं मुंहिंजो आवाज़ ॿुधो, सभ खां पहिरीं मुंहिंजो ख़ुतबो ॿुधो, सभ खां पहिरीं मुंहिंजी हुज्जत ॿुधो। मां तव्हांखे अल्लाह जो पैगाम ॿुधायां, ईअं न थिए जो क़यामत में अल्लाह जो हबीब मूंखे मयार ॾे त तो मयार कान लाथी, मां हुसैन आख़िरी मयार लाहियां थो, पोइ तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे। सलात पढ़ो तो हुसैन जे खुतबे जा लफ़्ज़ ॿुधाया। सला 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 बुलंद आवाज़। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो मैदान में लथा त लहण सां नाला खयूं, फलाणो आहे? चयो हा। काथे या? चई जो बीठो आहियां। फलाणो आहे? चए हा साईं मां बीठो आहियां। ॿिए केरु हा? चओ यज़ीदी। ॾाढे गला केरु हा? नाला हुसैन छो पियो खणे? किताब लिखनि था हज़रत हुसैन आली मक़ाम जे हथ में तोबरो हो, खुर्ज़ीन ही खुर्ज़ीन, आली मक़ाम नाला खणंदा हुया, नाला खणी खणी तोबरे खे ऊंधो कयूं, ऊंधो जो कयो त अहिड़ा काग़ज़ ढेर थी ज़मीन ते किरिया।
पाण फरमाइनि था हे ख़त फलाणे जो आहे, हे ख़त फलाणे जो आहे, हे ख़त फलाणे जो आहे। अब तव्हां मूंखे घुरायो हो कूफ़िन काग़ज़ लिखियो विझी विच अलाह असीं ताबिअ तुंहिंजा तूं असांजो शाह पोइ हे कर हेॾे आ त तख़्तो ताबिअ तुंहिंजे। हुसैन आली मक़ाम फरमाइनि था मां तव्हांजे सॾ ते आयो आहियां, हाणे तव्हां मूंसां जंग छो था कयो पिया? यज़ीद जो साथ छॾियो, मुंहिंजो साथ ॾियो, क़यामत में मां तव्हांखे रसूलुल्लाह वटि वठी हलंदोसांव, जन्नत जा दर तव्हांजे लाइ खुलिया पिया हूंदा। उहे जन ख़त लिखिया हा चवनि पिया साईं मुरीद तुंहिंजा हूं, पर असांखे हेॾो यज़ीद जो ॾोकड़ मिलिया आहिनि, कंहिंखे गवर्नरी जो हुकुम मिलियो आहे, कंहिंखे पटे वाली जो आर्डर मिलियो आहे, कंहिंखे कहिड़ी नौकिरी जो आसरो मिलियो आहे, कंहिंखे कहिड़ी रियासत जी कोटवारी मिली आहे, कंहिंखे कहिड़ो आर्डर मिलियो आहे। हुसैन आहीं असांजो पीर, पर असां पंहिंजो दीन दुनिया कारण विञाए वेठा आहियूं। खुदा शल पनाह ॾे चओ आमीन। अब आ दुनिया जे कारण दीन वियो त हड़ वई न सही। अलाह शल असांजे दीन खे सलामत रखे। दौलत अहिड़ी ख़राब शइ आहे जो इंसान जो ईमान गैरत हर शइ ख़त्म करे छॾींदी आहे। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था तव्हां ख़त लिखी मूंखे घुरायो आहे, हाणे था चओ त असां जंग कंदासीं, भला जे मुंहिंजो साथ नथा ॾियो, 3 ॾींहं थी विया आहिनि, मूंखे पाणी त पीआरियो, पाणी पीआरियो। अब मता को तव्हांखे सुभाणे चवे त हुसैन छो यज़ीदन खां पाणी घुरंदो, हा न भा तव्हांखे मता को चवे त मौली साहब तव्हांखे ॿुधायो त हुसैन साईं यज़ीदन खां पाणी पियो घुरे, दुश्मन खां पाणी थोरो घुरबो आहे, बहादुर छो घुरे? इन्हीअ जे करे पियो पाणी घुरे त जीअं हुज्जत पूरी कयां। समझो था अलाए न छा पूरी कयां? हुज्जत पूरी कयां। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था कूफी करबला में पाणी न पीआरीन, उते अली शाह खे शहज़ादा सारीन, पोइ निकिरियो निहारीन चढ़ मीर मुहम्मद कारणी। हबीब करीम जी ज़ात बाबरकाह जो बचड़ो आहे, मैदान में लहे थो पियो अल्लाह जे राह में दीन खे सिर्फ़ रंग लॻाइण जे लाइ, ख़ुदा पाक जे ज़ात बाबरकाह जे नाले खे बुलंद करण जे लाइ, कुर्सीअ लाइ न। चओ चओ कुर्सीअ लाइ न। मां इहो इन जे करे बार बार चवां थो जो हिकिड़ो टोलो पैदा थियो आहे असांजे पाकिस्तान में, किताब लिखिया अथनि, असांजे मदरसे में उहो किताब पियो आहे, जेकॾहिं को दोस्त चवंदो त मां हुनखे ॾेखारण लाइ तयारु आहियां। उन किताब में लिखियो अथनि त हुसैन नाहक ते हो, यज़ीद हक़ ते हो। छो? ये तो यज़ीद हाकिम हो, अलाह हुनखे बादशाही ॾिनी हुई, हुनजो ताबेदारी ऐं फर्मा बरदारी रैयत खे करणी हुई, ॿिए राज कई पे हुसैन छो न पे कई? पर इमाम हुसैन आली मक़ाम फरमाइनि था त यज़ीद बाग़ी आहे, यज़ीद बेदीन आहे, यज़ीद बेनमाज़ी आहे, यज़ीद चरसी आहे, यज़ीद भंगी आहे, यज़ीद कुकर वेढ़ाईंदो हो, कुतर छे जी वेढ़ कराईंदो हो, ढगनि जी गोयूं भॼाईंदो हो, भोला बांदर नचाईंदो हो। एॾो हुनखे बांदरनि सां प्यार हो जो बांदर हिकिड़ो मरी वियो हुउसि, 7 ॾिहाड़ा हुनजो तॾो करे वेठो हो, माण्हू हुन वटि फातही ईंदा। बांदर जे मौत ते समझो था अलाए न। अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह अल बिदाया वन निहाया में लिखियो आहे त बांदर मरी वियो, तॾो करे वेही रहियो, पोइ ख़ुशामदी ख़ुशामदी माण्हू ईंदा हुआ, चवंदा साईं रज़ा अलाह जी तुंहिंजो बांदर मरी वियो आहे। मालूम ईअं थो थिए त ख़ुशामदड़ी खोदा हर दौर में हूंदा आहिनि। अब हा या न साईं? पर बेटा ऐसा फरमाए तो सूर्य मरी सो भखे त दिल जा वहम विसार, हण भाला वेड़ भाकुरे आडी ढाल मढार, पो मथा तेज तरार मार तमो चारो थिए। बहादुर जो कम कहिड़ो हूंदो आहे त ख़ुशामद न कंदो। चओ अबा थका हो छा? बत तयार आहे। हुसैन आली मक़ाम जे रूह खे सवाब पहुचाइण जे लाइ ख़ैरात तयार आहे। छा तयार आहे बा? असां अहल सुन्नत वटि हूंदो आहे ख़ैरात छा हूंदी आहे? हुसैन जे रूह खे सवाब पहुचाइण जे लाइ। असां वटि तिल कोन्हे, तिल समझो था न? अबा हुसैन दा तिल, हुसैन दा न्याज़, अबा असां वटि आहे नाले अल्लाह जे नियत हज़रत हुसैन आली मक़ाम। सलात पर त ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना
मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, हुसैन आली मकाम बागी को न हो बल्कि हजरत हुसैन आली मकाम ज़ालिम जो मुकाबलो कयो। कंहिंजो अबा हुसैन आली मकाम खे पंहिंजनि बि झलियो हो, दोस्तनि बि झलियो हो, ज़ात वारनि माइटनि बि झलियो हो, ख़ैर ख़्वाहनि बि मनो कई त सोहणा न वञो। साईं छो न वञा? जे अल कूफी ला यूफी, कूफी वफ़ादार न हूंदा आहिनि। जंहिं तोखे ख़त लिखी घुरायो आहे इहे ई तोसां विढ़ंदा, इहे ई तोखे तकलीफ़ ॾींदा, तोखे वञणु न खपे। हुसैन फरमाइनि था मूंखे सभु ख़बर आहे, मुंहिंजे नाने रसूलुल्लाह मुंहिंजे ॼमण खां 58 साल अॻु में ई ॿुधाए छॾियो हो त हुसैन शहीद थींदो। घणा साल अॻु में? ॾाढे घणा साल अॻु में? 58 साल का मामूली ॻाल्हि आहे। अध सदीअ खां 8 साल मथे नबी करीम ॿुधायो हो त हुसैन शहीद थींदो, पर मां शहीद कंहिं बनीअ ते नथो थियां, सियासत ते नथो थियां, मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं दीन ते थो थियां। चरसीअ जो, शराबीअ जो, बेदीन जो, बेनमाज़ीअ जो, बेग़ैरत जो मां मुक़ाबिलो न कयो त मां हा रसूल आख़िरीअ जो आख़िरी ॾोहटो। रसूल बि मुंहिंजो आख़िरी रसूल, असांजो नबी चो आख़िरी नबी, ॾाढे जो असांजो नबी, हुसैन बि नबीअ जो वरी आख़िरी ॾोहटो, छो त हुसैन खां पोइ ॿियो सवा ॾोहटो हुयो ई कोन को। हज़रत हुसैन आली मकाम फरमाइनि था मूंखां सवा ॿियो कंहिं नबीअ जो ॾोहटो कोन्हे, तंहिंजे करे मूंखे ई मुक़ाबिलो करिणो आहे। खटणु हारणु अलाह जे हथ में आहे, पर बातिल जो मुक़ाबिलो कबो। जे सुभाणे भली कहिड़ो बि ताक़त वारो दुश्मन अचे, पर हक़ वारो हुन जे मुक़ाबले में बीहंदो, चवंदो त हुसैन जी सुन्नत आहे, मुक़ाबिलो कबो। मां अॻे बि चवंदो आहियां, हाणे बि चवां थो, वरी बि ॿुधो त करबला ख़तम कान थी अथव बा, मतां सम्झो त करबला ख़तम थी वई। इहा बि ॻाल्हि ॿुधी छॾियो त मतां चओ त हुसैन जो बि ॿिज ख़तम थी वियो, न, पर मतां ईअं सम्झो त यज़ीद जो ॿिज ख़तम थी वियो, न। करबला बि आहे, यज़ीद जो ॿिज बि आहे, त हुसैन जो ॿिज बि आहे। सुञाणप जी निशानी इहा अथव। मां नालो कजो छो खणा, सुञाणप जी निशानी ॿुधाए छॾियां त जेको शराबीअ जो मुक़ाबिलो करे, बेनमाज़ीअ जो मुक़ाबिलो करे, बेदीन जो मुक़ाबिलो करे, शरीयत जे दुश्मन जो मुक़ाबिलो करे, इस्लाम जे मुखालिफ़ जो मुक़ाबिलो करे, भली हथे ख़ाली हुजे, मैदान में लही अचे, सिर कुर्बान करे सम्झजा त हुसैनी आहे। ऐं हिन जेको ख़ुशामत ते काहे पवे, वॾो पेट ॾिसी पुठियां लॻी पवे, हा न साईं, इक़्तिदार ॾिसी कॾहिं लॻी पवे, निमाज़ूं चट त बि परवाह न आहे, शराब पीचे त बि परवाह न आहे, दीन जो बेड़ो नऊज़ बिल्लाह ॿोड़ियो वञे त बि परवाह न आहे, इस्लाम जी मुखालिफ़त कई वञे त बि परवाह न आहे, हड़प गड़प हड़ ई हला लॻो पियो हुजे। ख़ुदा खां सुवाल करे छॾ, ख़ुदा इम्तिहान खां बचाए। जंग खां ॿाहिरि सभु को सूरियो आहे, इहे न था, बहादुर सभु को सराए, पर मैदान में लहजे त पोइ ख़बर पवे। इमाम आली मकाम मैदान में इन जे लाइ लथो त जीअं मां इहा सुन्नत अदा करे वञा। हिकिड़े पासे हा यज़ीद जा लश्कर 30,000, घणा साईं? 30,000। ॾाढे चओ, केरु चओ? यज़ीदी। ऐं हुसैन 72 ॼणा। उन 72 ॼणनि मंझां 30 ॼणा घोड़नि वारा हुआ, बाक़ी घणा बचा? 42। घणा बचा साईं? 30 घोड़नि सवार हा, 42 प्यादल हा। सभु 42 छा साईं? सलाह सलाह बुलंद आवाज़। साढ़े 4 सलाह बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। हुसैन आली मकाम जे साथन खे बि शाबाश हुजे साईं, चओ न बा शाबाश हुजे न साईं। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त कूपा कुड़ी हलिया को जा रावत की न रहल साउन सिर फिदा कया अग्या इमामन युजाहिदून फी सबीलिल्लाह कम इहो ई कन पो हूरू हदा हूरू सहराब हूरू हार बदल सहरा शहीदन के। माना इमाम हुसैन आली मकाम जा जेके साथी हा से बि बहादुर हा। सभई चओ से बि छा हुआ साईं? ॾाढे चओ से बि।
अॻिते फरमाइनि था जन्नत संदन जूए, सभु चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। जन्नत जूए संदन फाइक हलिया फिरदौस ॾे, फानी थिया फिल्लाह में हू में पिया हू, रब ॾेखारनि रूए उन्हनि खे एहसान असीं। हज़रत इमाम आली मक़ाम जी ज़ात बाबरकात इन्हीअ जे लाइ मैदान में आयो त जीअं मां सुन्नत ॾेई वञा ऐं दुनिया खे सबक़ ॾेई वञा त बातिल केतिरो बि ताक़त वारो हुजे पर मुक़ाबिलो करणो कोन्हे को, मुक़ाबिलो छॾणो कोन्हे को, पोइते रहणो कोन्हे को, मुक़ाबिलो करे दुनिया खे ॾेखारणो आहे त सिर वञे त वञे, अल्लाह जो नालो बुलंद कजे। मां तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाए छॾियां त जेकॾहिं हुसैन आली मक़ाम वेही रहे हा न त अॼु कंहिं बि माण्हूअ खे हक़ चवण जी ताक़त न थिए हा। माई चवां हा अबा मां मिसकीन माण्हू, ग़रीब जो पुटु, मिसकीन माण्हू, मुला माण्हू, मां छो यार कंहिंसां फिटायां, हक़ जो कलमो छो चवां, मथां को कावड़ जी न पए। अबा हा हुया न, पर मुंहिंजो ईमान आहे त मौत अल्लाह जे हथ में आहे, मुंहिंजो ईमान आहे इज़त अल्लाह जे हथ में आहे, मुंहिंजो ईमान आहे त रिज़्क़ रोज़ी बि अल्लाह जे हथ में आहे। माण्हू हमेशह इन टिनि शयुनि खां डिॼंदो आहे, या मौत खां, या इज़त जे ख़ौफ़ खां, या वरी रिज़्क़ रोज़ी जे बंदि थियण जे ख़ौफ़ खां। पर जंहिंजो न इहो अक़ीदो आहे त रोज़ी बि अल्लाह जे हथ में, हा न था, ऐं अल्लाह इज़त ज़िल्लत बि अहिड़े तरीक़े सां मौत ऐं हयाती बि अल्लाह जे हथ में। पोइ जॾहिं अल्लाह जे हथ में सभु कुझु आहे त तव्हांजो बि फर्ज़ु आहे तव्हां हक़ चवंदा कयो। ॻोठ में, ओड़े में, पाड़े में ज़ालिम हुजे, ज़ानी हुजे, शराबी हुजे, बेदीन हुजे, बेनमाज़ी हुजे, ग़रीबनि जा लोड़ा लताड़ींदो हुजे, अव्हांजो फर्ज़ु आहे हुनखे हक़ जो कलमो चओ। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेको हक़ जो कलमो चवंदो सो क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि सां गॾु हूंदो जन हक़ जे ख़ातिर इस्लाम जो झंडो बुलंद फरमायो हूंदो। हाणे सलात पढ़ता आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, दुआ करे कयूं था पिया। बुलंद आवाज़ सां सलात, बुलंद आवाज़ सां सलात। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़। हाणे अव्हां ज़रूरी इहे चवंदो त जॾहिं हेॾो शान हो, नाला रब पियो रखे, पोइ एॾी तकलीफ़ छो ॾिनी? या ज़रूरु सुवाल आहे न? भाउ सुवाल आहे या न आहे? अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे अहसिबन नासो अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। मता तव्हां ईअं भाईंदा हुजो त असां आमन्ना चयो, आमना मोमिन आहियूं, बस असां खटी वियासीं। न न, ख़ुदा ताला फरमाए थो जेको आमन्ना चवंदो आहे, ईमान जी दावा कंदो आहे, तंहिंखे मां अल्लाह आज़माईंदो आहियां, तंहिंखे मां अल्लाह ॾाढे थो, तंहिंखे अल्लाह ताला हेठा ऐसा फरमाया था दोस्त को हाय दादुला तो मोह बनाराए खासन खलीलन के तो सख्तियों सहाए अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे पो इन्हीअ में आहे का उन्हीं गाल असरार जी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां पंहिंजनि खे आज़माईंदो आहियां। काथे आदम खे साल पहिरियों आयुमि, काथे ज़करिया खे कल्ट सां पे चीरायुमि, काथे अयूब खे कीड़नि खां पे खारायुमि, काथे यूसुफ जहिड़े नबीअ खे अल्लाह पाक जे अमर सां खूह में पे अंदरि नागन बलाउनि में पालियुमि, काथे मां रब करीम प्यारे हबीब जा दंत पे शहीद करायुमि, काथे मां रब करीम हुसैन खे करबला में पे तकलीफ़ ॾिनुमि। पर इहो इन जे करे त क़यामत जे ॾिहाड़े इन्हनि जी एॾी इज़त हूंदी जो रब फरमाए थो इहे जंहिंजे लाइ सिफारिश कंदासीं जन्नती थींदा। जन एॾा सूर सठा वो अल्लाह से इनकी सिफारिश भी कबूल कोन कंदो, इंशाअल्लाह कबूल कंदो। जंहिंखे हुसैन सां मोहब्बत आहे, हुसैन जे प्रोग्राम सां मोहब्बत आहे, वो इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े हुसैन आली मक़ाम सां गॾु हूंदो। असांखे
उम्मीद आहे त जेकॾहिं तव्हां ई असां हज़रत हुसैन आली मक़ाम जे नक्शे क़दम ते हलियासीं त ख़ुदा ताला क़यामत जे ॾियारे असांखे ज़रूरु आल बैत जी जमात में उथारींदो, आल बैतनि जे ग़ुलामनि जे जमात में उथारींदो, आल बैतनि जे मुरीदनि जे जमात में उथारींदो, असहाबनि सगोरनि जे जमात जे मुरीदनि में असांखे ख़ुदा ताला उथारींदो। मां तव्हांजे ख़िदमत में मुख़्तसर अर्ज़ु कयो आहे, तमामु शदीद गर्मी बि आहे, अवां ॾिसो पिया त पघर वहे पियो, पर मुंहिंजो शौक़ु हो त मां तव्हां